कराची हवाई अड्डे ते चीनी शहरनि ते हमले जी जांच में अग भराई औरत समेत 3 दहशतगर्द गिरफ्तार। सहूलतकारी में रिक्शा ड्राइवर और बैंक मुलाजिम मुलविस निकता। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवण है त जाबदार जावेद उर्फ समी एयरपोर्ट हमले जो मास्टरमाइंड है। हमले जी मास्टरमाइंड ऐं सहूलतकारी के RCD हवाई हाईवे तां गिरफ्तार कयो वियो। हमले में इस्तेमाल थियल गाड़ी कराची मां ख़रीद कई वई हुई ऐं रक़म ख़ानगी बैंक ज़रिए अदा कई वई। दहशतगर्दनि जी वॾे नेटवर्क खे वाइखो कयो वियो आहे। पाकिस्तान खे कमज़ोर करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। वॾे वज़ीर मुरादरी शाह सां रूस जे सफ़ीर एल्बर्ट कुरीफ जी मुलाक़ात। वॾे वज़ीर मुरादरी शाह ऐं रूसी सफ़ीर में ॿितरफ़े वापार वधाइण ते इतफ़ाक़। रशियन इलेक्ट्रिक बस कराची में आणण ते ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर जो चवण आहे त रशियन कौंसल जनरल सां बहितर कोऑर्डिनेशन आहे। रूस सां लाॻापा बहितर खां बहितर ऐं मुस्तहकम थी रहिया आहिनि। रूस सां सिहत तालीम ऐं सक़ाफ़त ते लाॻापा वधीक बहितर करणु चाहियूं था। चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत जी पाकिस्तान न अचण वारे मामले ते PCB पारां माइनस इंडिया जे फॉर्मूले ते गौर करणु शुरू। PCB पारां RCC खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। ICC खे ख़त हुकूमती गाइडलाइंस तहत हिक ॿिए ॾींहं में लिखियो वेंदो। ज़रियनि मौज पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ानूनी मुशावरत बि मुकमल करे वरिती। PCB ICC खां भारत जे पाकिस्तान न अचण जा ठोस सबब पुछंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॿियनि बोर्ड्स सां बि राब्तो करे पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखंदो। PCB मुतालबो कंदो त भारतीय बोर्ड इनकार जो सबब लिखी ॾे। दहशतगर्दी जे अंत वारे एक्ट में तरमीम 26 आइनी तरमीम ऐं जमहूरियत जी तौहीन आहे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो त शक जे बुनियाद ते कंहिंखे तहवील में वठण इंसानी हक़नि जी भञगड़ी आहे। आइन सभिनी जो आहे, उन जो एहतराम करणो पवंदो। पाकिस्तान जे अमन लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। 2028 ताईं समूरनि खातनि खे व्याज खां पाक कयो वेंदो। जमहूरियत ऐं इस्लामी निज़ाम लाइ तहरीक जारी रखंदासीं। हू महफ़ूज़ पाकिस्तान लाइ मज़बूत फ़ौज जा क़ाइल आहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट में अॼु हिकु ॿियो तारीख़ी ॾींहुं 100 इंडेक्स पहिरियों भेरो 94,000 पॉइंट्स जी हद पार करे वरिती। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरिएं ॾींहुं ज़बरदस्त लाड़ो ॾिसण में आयो। 100 इंडेक्स में 729 पॉइंट जी वार 94,000 जी नई बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। IMF वफ़द अॼु खां 15 नवंबर ताईं पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द खे पहिरीं टिमाही जे मुआशी कारकर्दगीअ बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मिशन चीफ नाथिन पोर्टर जी क़यादत में वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो। IMF वफ़द सां मौसमियाती तब्दीली सबबि नुक़सान ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान IMF खे $1 अरब क्लाइमेट फाइनेंसिंग जी दरख़्वास्त कंदो। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण सां गॾियल अरब अमारात जे कौंसल जनरल जी मुलाक़ात। शहजिल मेमण खे UAE जे क़ौमी ॾहाड़े जी तक़रीबन में शिरकत जी दावत। सूबाई वज़ीर पारां UAE जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जी ख़ातिरी। मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾेवड़। मुआशी समाजी तरक़ी ऐं सहकार वधाइण ते इतफ़ाक़। शहजिल मेमण जो चवण आहे त सिंध जी तरक़ीअ लाइ UAE जूं कोशिशूं लिकियल न आहिनि। UAE जे अवाम ॾुखी घड़ीअ में सिंध जे अवाम जो साथ ॾिनो आहे। सऊदी अरब जी राजधानी रियाज़ में अॼु इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पिणु कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। कॉन्फ्रेंस में फ़लस्तीन ऐं लबनान समेत विच ओभर जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इस्लामी मुल्कनि जा अॻवान विच ओभर जी सूरतहाल ते तजवीज़ूं पेश कंदा।
IBS अखर पारां 1 डिसंबर ते MDK टेस्ट वठण जी तजवीज़। सिंध काबीना जी मंज़ूरी बाद IBS अखर पारां टेस्ट जूं तैयारियूं शुरू। PMDC कंट्रोल इम्तिहान इमदाद ख़ुश कई। ज़ुहैब शेख फोकल पर्सन मुक़रर। कोयटा घुमण वियल सगियूं वासी 2 नौजवान सुल्तानकोट थाणे जी हद मां अगवा। मुखबिन जे वारसनि खां 80 लख रुपया भुंग तलब। रहमान भागत ऐं ज़ीशान चन्ना कोयटा खां वापसि सगियूं ईंदे सखर जैकबाद जे विच वारे इलाइक़े मां अगवा कयो विया। मुखबिन जे कार क़ौमी शाहराह ते लावारिस हालत में हथ। वारसनि मूजिबि नौजवान जैकबाद पहुची मोबाइल फोन ते ॻाल्हाए वरी कुझु देर बाद उन्हनि जी फोन ते अगवा जो इतलाह ॾेई भुंग तलब कयो आहे। नऊं देरो भरिसां जी ॾाहाणी खूनी तकरार तां फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। गाह करण लाइ वञीअ ते वींदड़ ॻोठ गुलनि जियो वासी असद जियो गोलियुनि जो खाज। धुरनि में छिकताण तेज़ थी वई। कारह मामले तां शुरू थियल जिया ॾाहाणी खूनी तकरार 15 इंसानी जानियूं विड़काए चुको। ऐं दाऊ जहानपुर में गाॾी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो कतल खानवाह वारे इलाइक़े में फायरिंग दौरान सुभाणे गाॾी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त औरतुनि जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते रखण ते झेड़ो थियो। जवाबदार धुर फ़ैसिले तां फिरी सुभाणे गाॾी खे क़त्ल कयो आहे। खरीद करियो टपाल मेज़बान जो को भी पैक ऐं पंहिंजी मालूमात दर्ज करियो। कुरानदाज़ी जे ज़रिए मौक़ियो हासिल करियो टपाल मेज़बान जे शो जश्न जमालो में वञण जो, जिते अवां खटे सघो था शानदार